सुल्तानकोट ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में जर खारो थियण सबबि इलाइक़े वासी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। वधीक तफ़सील इसरार चांडियो जी हिन रिपोर्ट में। जीअं त नाज़रीन, सुल्तानकोट ऐं हमायन शरीफ़ में जर जो पाणी खारो हुजण करे सुल्तानकोट ऐं हमायन शरीफ़ जा रहासी जेके आहिनि शहर खां कोई दूर नलकनि तां पाणी खणी घर वञण लाइ मजबूर आहिनि। हिते रहासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेके वाटर सप्लाई जूं स्कीमूं आहिनि उन्हनि मां का लाभ मिलियल आहे, उन्हनि मां को पाणी हिननि खे सहूलियत मिलियल आहे या न आहे? असल मसइलो इहो आहे त कोट में जर खारो आहे, जेको वाटर सप्लाई जो पाणी आहे उहो बि माना हिकु टाइम हले थो, उन में माना पूरत माण्हुनि जी नथी थिए। हे असां पीअण जो पाणी ॾींदा आहियूं, घरनि में 20 रुपया दॿो, होटलनि ते 10 रुपया दॿो। सही आहे साईं, इन में असां 10-11 ॼणा आहियूं पर 10-11 ॼणा पूरा नथा पइजी सघूं। बाक़ी इहा इंतिज़ामिया सां आहे, जेकॾहिं असांखे हिकु ॿ हिते मोटर ॾियनि, सोलर मोटर ॾियनि या ॿियो को मोटर ॾियनि त अञा भलो आहे। बाक़ी नलका गेड़े हथनि जो असांजो अशर थी वियो आहे। असांजे कोट में इहो हिकिड़ो टाइम सुबुह जो पाणी ईंदो आहे पर उहो बि माना एतिरी माना नथो करे सघे, या वरी वाटर सप्लाई ते मोटर वधीक लॻाया वञनि, टैंकियूं हिकु ॿ ॿियूं मज़ीद लॻायूं वञनि त जीअं वरी अवाम खे सहूलियत मिले न। हिते किनो पाणी अचे थो वाटर सप्लाई जो, हितां नल पीपनि जो पाणी वठूं था असां, 20 रुपया केन था ॾियनि, मोलाई ग़रीब मिसकिन माण्हू काॾे वञनि। हिते हिकु नलको हे लॻल आहे, हिकु नलको होलो लॻल आहे, पीपनि ते भरे था अचनि, हे पाणी सॼो खणी था अचनि, लाइन था। ॻोठ अमीरनि जो आहे, चवनि था सॼो पाणी मिठो कराए ॾियो, सॼो सेटिंग कराए। अमीरनि खे अपील आहे त मिठो पाणी छिके। शहर में किलत आहे, 20 रुपया दॿो ॾिनो वेंदो आहे। हाणे ग़रीब माण्हू 20 रुपया किथां भरे? उन खां अलावा पंहिंजी गाॾी ते टैक्सी भाउ हलाईंदो आहे, उन ते भरींदा आहियूं पाणी। उन खां अलावा जेको पाणी हुते हलंदो आहे पर पीअण जो न आहे, छो त नालनि में उहो मिक्स थी चुको आहे, उहो तमामु ख़राबु पाणी आहे। उन में बीमारियूं हिकु सबबु वधी आहिनि बीमारियुनि जा, उनजे करे असां पंहिंजे माना हिन थोरो गिरास करे शहर खां अची पाणी भरे करे 2-3 ॾींहं गुज़ारे वेंदा आहियूं, वरी उन खां बाद में अची भरे वेंदा आहियूं। साईं, खारे पाणी जो तालुक़ु आहे त सुल्तानकोट काफ़ी टाइम खां वठी जेको शहर हुयो उनजो पाणी खारो ई हुयो, ऐं काफ़ी टाइम असां त हितां जा लोकल ई आहियूं। इहो ॾिसूं था त जॾहिं पाणी जो मसइलो थींदो त ॿाहिरि थोरो सराउंडिंग खां माण्हू पाणी भरे ऐं जेको आहे सो इस्तेमालु कंदा। अदा जेको पाणी फिरियो आहे, पाणी जेको खारो आहे, इन सां ज़ाहिर ॻाल्हि आहे पाणी जी चकास थींदी, उन में हेपेटाइटिस B, C जो जेके वधंदड़ असां वटि बीमारियूं आहिनि, हेपेटाइटिस B, C, उहा उन पाणी जे गंदे पाणी जे इस्तेमाल जे करे ई इहे शयूं जेको आहे सो थियनि थियूं। ख़राबु पाणी आहे, उन सां असरात तमामु घणा पवंदा। डायरिया थिए थी, ॿारनि में डायरिया थिए थी, दस्त उल्टियूं थियनि थियूं, ऐं वधि में वधि जेको आहे सो हेपेटाइटिस B, C असांजे इलाइक़नि में तमामु हिन वक़्तु वधी चुकी आहे। ऐं हिननि आला इंतिज़ामिया खां घुर कई आहे त जेका वाटर सप्लाई जी स्कीम सुल्तानकोट में आहे त उनजो जेको टाइम टेबल आहे उनखे वधायो वञे त जीअं पाणी जो जेको पुरायो आहे उहो सॼे शहर खे मिली वञे। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़, सुल्तानकोट।